बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जे महबूब जो फरमान है त जे महफिल में अल्लाह जी वाखाण न हुजे, उन जे महबूब जी सलात दुरूद ऐं शान न हुजे, उहा मनहूस महफिल आहे। ही हुअं बि अल्लाह वारनि औलियाउनि जो आस्थानो आहे, दरवेशनि जो अंगण आहे। उते इहे शयूं पाण वधीक थियणु घुरिजनि। ऐं गुज़ारिश कंदुसि थाणे बुला खान न्यू मेमन मौले ADF जे यूनिट जे सदर मोहतरम अब्दुल अज़ीज़ मेमन साहब खे त हू तव्हांजे साम्हूं नात शरीफ़ पेश कनि। साईं जे आज्ञा लाइ तव्हां ताड़ियूं वॼायूं, ॾाढो सुठो, पर जॾहिं नात पढ़ी लाहियूं पोइ ताड़ियूं न वॼाइजो, सुभान अल्लाह चइजो ऐं दुरूद पाक पढ़जो। मदनीअ जे